अमित शाह भरिसां यूसी खंडू शहर जे दे छर जे ॻोठ लोंग राहू जे रवासन जो घर सर्वे जा पैसा न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि अली हसन राहू, बिलावल राहू, रियाज़ अहमद राहू ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त दे छर में असां राहू बिरादरी जा क़दीमी ॻोठ हाजी लोंग राहू, मिठू राहू, उस्मान राहू, गुलाब राहू ऐं ॿिया ॻोठ आहिनि। गुज़िरियल बरसातुनि में असांजे ॻोठ हाजी लोंग राहू समेत सभिनी ॻोठनि जे हज़ारे माण्हुनि जा कचा पका घर किरी तबाह थी विया। जिन तबाह थियल घरनि जी सर्वे हद जो यूनियन सेक्रेटरी, तपेदार, इंतज़ामिया जा माण्हू ऐं NGOs RSP वारा काफ़ी दफ़ा करे चुका आहिनि। हींअर असांजे आसपास जे ॻोठनि में घर सर्वे जा पैसा मुतासिर थियल माण्हुनि खे मिली रहिया आहिनि, पर असांजी यूसी खंडू शहर दे छर जे राहू बिरादरी जे माण्हुनि खे घर सर्वे जा पैसा नथा ॾिना वञनि। असां NRSP समेत इंतज़ामिया वटि दायो आहे, पर असांजो मसइलो हल नथो थिए। असां सदर पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सिंध हुकूमत समेत गटियारी ज़िले इंतज़ामिया खे अपील था करियूं त असांजो मसइलो फौरी तौर ते हल करे घर सर्वे जा पैसा ॾिना वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।